ख़बर शामिल गुंदा कंधाकोट में सिंध हुकूमत पारां स्कूलन खे बंद रखण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ समेत शहरनि स्कूली शागिर्दनि पेटे अलिफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी कारकुननि पारां हथनि में प्ले कार्ड खणी गुलाम मुस्तफ़ा मीरानी, हाफ़िज़ नसरुल्लाह चन्ना, ज़ुरैत बिजाराणी, सिजात बिरोही, इब्राहिम खाकी, सदरुद्दीन मरहेटो, अकरम बाजकाणी, सुल्तान निंदवाणी, मीर फाइक अली जखरानी, बशीर अहमद मीरानी, अब्दुल कादिर आरबाणी जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में शामिल अॻुवाणनि ऐं शहरनि स्कूली शागिर्दनि तालीमी इदारा खोलण लाइ सिंध हुकूमत खां तालीमी इदारा खोलण जो मुतालबो कयो। अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत कोरोना जी आड़ में ॿारनि जी तालीम खे तबाह करे रही आहे ऐं सिंध हुकूमत खे घुर्जे त अवाम जे मुतालबे खे क़बूल करे बंदि थियल स्कूलनि खे फौरी तौर खोलण जो ऐलान करे। जेकॾहिं सिंध हुकूमत अवाम जे मुतालबे ते अमल न कयो त सॼी सिंध में एहतिजाजी सिलसिलो तेज़ कयो वेंदो।